अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु तव्हांखे मां स्वीडन जो शहर जेको असांजो जे सिटीअ में रहूं था हुनजो विज़िट थो करायां। ऐं मिड समर आहे, तमामु सुठो बहितरीनु ख़ूबसूरत जेको आहे लॻो पियो आहे नज़ारो। ऐं हीअ जेको आहे समुंड जो किनारो आहे ऐं हिते असांजे जेके आहे हिन ओस्लोसुंड जे सिटीअ ते हिकिड़ो बंदरगाह बि आहे जिते जेका सो स्टील मिल आहे जेका सामान जेका आहे सो खणी वेंदी आहे। ऐं स्टील मिल जो सामान हितां जेको आहे सो बंदरगाह ते सॼी दुनिया में डिस्ट्रीब्यूट थींदो आहे। ऐं हीअ माण्हुनि जूं जेके आहिनि से ॿेड़ियूं बीठियूं आहिनि ऐं माण्हू जेको आहे सो इंजॉय था कनि। प्लस जेको आहे सो हर को पंहिंजे हिन में लॻो पियो आहे को आइसक्रीम थो खाए त तमामु ख़ूबसूरत जेको आहे सो नज़ारो आहे। मां तव्हांखे ॾेखारियां त केतिरो जेको आहे सो हिन ख़ूबसूरतीअ सां ठाहियो आहे। माशाल्लाह असांजे पाकिस्तान में त अलाए केतिरा अहिड़ा नज़ारा आहिनि पर ठाहिण वारो कोई कोन्हे को। ऐं हिते जेको आहे सो हीअ हट आहे जेको आहे जंहिंमें जेको आहे सो माण्हू पंहिंजो आइसक्रीम वग़ैरह खाई रहिया आहिनि। ऐं त हीअ ॾिसो केतिरो जेको आहे सो माण्हू इंजॉय था कनि, केतिरो आज़ादी आहे केतिरो। हाणे इहा बोट अचे थी पई, हिन में जेको आहे सो इहा हीअ रिसोर्ट आहे जिते वेंदा आहिनि माण्हू जेको आहे सो इंजॉय करण जे लाइ, घुमण जे लाइ। ऐं हीअ जेके आहिनि से पर्सनल ॿेड़ियूं आहिनि जेके बोट ते केतिरो जेको आहे सो सुकून आहे। हिते जेको हर को माण्हू ख़ुशी ख़ुशीअ सां घुमे थो पियो। ऐं इहे जेका पखी बि वेठा आहिनि हिते ॾिसो केतिरो बहितरीनु ऐं हीअ जेको आहे बोट जो जेको तव्हांखे मां ॾेखारियां इहो सामान हिन ते जेको आहे सो लोह जो जेको खॼंदो आहे ऐं सॼी दुनिया में जेको डिस्ट्रीब्यूट कंदा आहिनि। हिते असांजे शहर में जेका आहे स्टील मिल आहे जेका यूरोप जी तमामु वॾी में वॾी स्टील मिल आहे। त सफ़ाईअ जो एतिरो निज़ाम आहे जो किथे तव्हांखे गंदगी नज़र न ईंदी। छा अथसि? हा। ऐं हीअ राइल जेको आहे असांजे लाइ वठी आयो आहे, हीअ ॾेखारिजे नथी इहा आइसक्रीम। त इहो असां जेको खाऊं था ऐं इंजॉय था कयूं। ठीकु आहे, थैंक यू।